पीपल्स पार्टी जो इतने कैंप है आयशा मंज़िल से कराची यकजहती रैली के नाले से जो रैली निकरंदो उन हवाले से पान पहुता आयूँ। इतने पाकिस्तान पीपल्स पार्टी जा तमाम वडे अंग में कारकुन उहदेदार सब मौजूद हैं जो इतने गॾिजी अॻिते जो मार्च कंदा प्रेस क्लब तक वेंदा। सो अचो तो इतने जेके आयल आहिनि पंहिंजो पीपल्स पार्टी जा कारकुन ऐं उहदेदार उन्हनि खां पुछंदासीं इन रैली जो मक़सद छा आहे। जी साईं, इन रैली जो छा मक़सद आहे? साईं, इन रैली जो हिकिड़ो तारीख़ी पस मंज़र आहे त ही शहर हिते लिसानियत जे बुनियाद ते हिकिड़ो मक़तल गाह रहियो आहे, जंहिंजो बुनियाद MQM विधो ऐं MQM उन MQM लफ़्ज़ जे बुनियाद ते हिन शहर जे अंदरि पाकिस्तान मां रहंदड़ सभिनी उन्हनि कम्यूनिटीज़ ऐं क़ौमुनि जे माण्हुनि खे क़त्ल कयो। उन में पंजाबी क़त्ल थिया, सिंधी क़त्ल थिया, बलोच क़त्ल थिया, पश्तून क़त्ल थिया। सभिनी पाकिस्तान में रहंदड़ माण्हुनि जी ज़बानुनि वारनि खे MQM क़त्ल कयो। महज़ इन करे त जीअं ॿियनि क़ौमुनि जे माण्हुनि खे हितां कढी करे हुन जो ख़्वाबु हो त कराची खे अलॻि सूबो करे ऐं पंहिंजे सिर्फ़ु मफ़ाद हासिलु कनि। उन लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जीअं त पाकिस्तान जा सभु माण्हू हुन में शामिल आहिनि ऐं कराची में रहंदड़ सभई बिरादरियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जूं सपोर्टर आहिनि। सिंध के टोड़न जी, कराची के सूबो करण जी हिकिड़ी साज़िश मां सम्झां थो त पाकिस्तान के टोड़न जी हिकिड़ी साज़िश आहे ऐं ही सभु मोहबे वतन माण्हू गॾु थिया आहिनि जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी सां पाकिस्तान जी बुनियाद ते मोहबत कनि था। ऐं अॼु कराची यकजहती रैली जेका कढी वई आहे, मां सम्झां थो त उहो पश्तून जेको हिते MQM जे हितां क़त्ल थियो आहे, उहो सिंधी जेको हिते MQM जे हितां क़त्ल थियो आहे, उहो बलोच जेको हिते MQM जे हितां क़त्ल थियो आहे, उहो उर्दू स्पीकिंग महाजर जंहिंखे चवंदा जेको हिते MQM हितां क़त्ल थियो आहे, उन्हनि सभिनी माण्हुनि जी अॼु हिते अमन परस्ती जो मुज़ाहिरो करणु उन्हनि शहीदनि जे रूहनि खे सवाबु पहचान जे बराबरि आहे जिन जे माण्हुनि खे MQM हिते क़त्ल कयो। ऐं मां सम्झां थो त ही अॼु जी रैली यकजहती कराची रैली न आहे, बल्कि ये यकजहती पाकिस्तान रैली आहे, यकजहती सिंध रैली आहे। तंहिंजे करे ही जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अंदरि चइनी पंजनि सूबनि जी जेका पब्लिक शामिल आहे, उन्हनि जो देरीनो ख़्वाबु हुयो त हिन रस्तनि ते को बि कम्यूनिटी, को बि ज़मीन जेके बि सामूंडी सरहदूं आहिनि उन ते बिल्कुलु उन्हनि जो राइट आहे त उहो उते वेही करे असांजो तहफ़ुज़ कनि। पर जॾहिं सिंध जे बंदर या सिंध जे समुंड जी मालिकी जी ॻाल्हि थी अचे त हुन में बिल्कुलु सिंध जो राइट आहे त हू पंहिंजो आवाज़ु उथारनि। पर मां सम्झां थो त इहा वफ़ाक़ जी डामिनेंसी ऐं बालादस्ती आहे जंहिं ते असां सभिनी माण्हुनि खे आवाज़ु उथारणु घुरिजे। मां सम्झां थो पीपल्स पार्टी हिन ते क़ानूनी चाराई जो ज़रूरु पंहिंजी कंदे। हाँ, बिल्कुलु रैली जे बारे में जेको आहे त सभु गॾु इकट्ठे थिया आहियूं। इंशाअल्लाह ताला ही पाकिस्तान पीपल पार्टी जेको आहे त लासियानत जी सियासत न कंदी आहे। ही जॾहिं बि हुननि खे कंहिं बि आमिर जो जेको आहे त पसे पर्दीअ जो हथ ते छांव मिलंदी आहे लासानी तंज़ीम खे, तॾहिं कॾहिं न कॾहिं मौसमी मेंढक वांगुरु जाॻंदा आहिनि जेका हिन वक़्तु जे सूबे विराइण जो आवाज़ु उथारे थो। उहा विरासत त कंहिंजे ख़्वाब में बि न आहे। कराची बि सिंध आहे, इहे सिंध जो गादीअ जो हूंदा। बाक़ी हू जहिड़े तरीक़े जे फैलींदा त हिन वक़्तु जेको आवाम में पब्लिक में ज़ाहिर थी चुका आहिनि त बिल्कुलु जेको आहे त दहशतगर्दनि ऐं लासानी तंज़ीम अॼु उन सूरत में हीअ जेको रैली निकिती आहे समुंड जी, उहा समुंड उनखे लोड़े छॾींदो। यकजहती रैली कढण जो इन जो मक़सद छा आहे? असुल हक़ीक़त आहे त हिकु लिसानी तंज़ीम जे तरफ़ां कुझु ॾींहं अॻु में कराचीअ में इन क़िस्म जी रैली कढी ऐं अलॻि सूबे जो उन में मुतालबो पेश कयो वियो हो। उन जे लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी मुनासिब सम्झे थी त अवाम खे इहो ॿुधाए त कराची सिंध जे गादीअ जो हंधु आहे, कराची सिंध आहे ऐं सिंध में कंहिं बि अलॻि सूबे जी का गुंजाइश ई कान्हे, ज़रूरत ई कान्हे। असां सभु क़ौमूं जेके बि हिते सिंध में रहूं था पुरसुकून ऐं पीसफुल तरीक़े सां हिते रहणु चाहियूं था। अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी कराची डिवीज़न इन जे करे कॉल ॾेई अवाम खे इहो ॿुधाइणु चाहे थी त जेको MQM में इन क़िस्म जो तासुरु ॾिनो हो उनखे रद्द कयो वञे।
हिते केतिरनि ई नियाणियुनि जा क़त्ल थिया, हिते केतिरनि ई औरतुनि जूं अज़मतूं थियूं बग़ैर कंहिं ज़बान जे फ़र्क़ जे। हिते औरतुनि खे क़त्ल कयो, बल्कि मां त इहो चवंदुमि जिन माण्हुनि जे लाइ सूबो घुरनि था, वधि में वधि मुहाजिर नौजवाननि जो क़त्ल, वधि में वधि उर्दू स्पीकिंग नौजवान जो क़त्ल MQM कयो आहे। जेकॾहिं MQM जे माउरनि, MQM जे कारकुननि जे भेनरुनि, उन्हनि जे घरवारनि खां जेकॾहिं पुछियो वञे त उन जा हथ MQM जी क़यादत जे सीने में हूंदा। मां सम्झां थो अॼु ग़यूर कराची जे माण्हुनि, गैरतमंद माण्हुनि, उन्हनि मज़लूम शहीदनि जे वालिदैन, भेनरुनि, भाइरनि सभिनी गॾिजी इहो फ़ैसिलो कयो आहे त हाणे लिसानियत जे बुनियाद ते, MQM लफ़्ज़ जे बुनियाद ते, दहशतगर्दी जे बुनियाद ते हिन शहर जे अंदरि राज न थींदो। पर हीउ शहर जेको हिन वक़्तु सिंध जो कैपिटल सिटी आहे, जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो गढ़ बणिजी चुको आहे, ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जेका हिन शहर खे अमुन ॾेई चुकी आहे। 25 सालनि खां पोइ जेकॾहिं अमुन ॾिनो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिनो आहे। ऐं अॼु बि जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी यकजहती जो नारो हयो आहे त मां सम्झां थो उहो पश्तून, उहो बलोच, उहो उर्दू स्पीकिंग मुहाजिर, उहो मेमण, उहो सिंधी, उहो पश्तून, जंहिंजे बि बचनि जा लाशा हितां खया आहिनि MQM, उन्हनि जे ख़िलाफ़ मज़ाहिम जो ऐलान आहे। ऐं असां सभु गैरतमंद माण्हुनि जो फ़र्ज़ु आहे त यकजहती रैली में शामिल थी करे पाकिस्तान खे बचायूं, सिंध खे बचायूं ऐं कराची जे माण्हुनि खे अमुन ॾियूं। इहो ई पीपल्स पार्टी जो नारो आहे ऐं इंशाअल्लाह अॼु ई रैली कामयाब थींदी। जी इस रैली का क्या मकसद है, इससे आप क्या हासिल करना चाहते हैं? इसका मकसद ये है, फंडल गवर्नमेंट जो है उसमें MQM पार्टनरशिप है। आप तो एक साहब ही है और मीडिया का वो है, तो आपको पता है ना इनका किरदार का। ये अब सूबा मांग रहे हैं, अगर सूबा मांग रहे हैं चले जाए ना मोदी के पास। इधर क्या क्या सिंध धरती पर ये लोग रोज़ तमाशा करेंगे? क्या सिंध के बेटे मर गए क्या? हम लोग जब एक भी हमारा सिंधी बोलने वाला, बलोची बोलने वाला, पश्तो बोलने वाला जिंदा है, हम सूबा तो क्या इनको समंदर में भी सूबा नहीं देंगे। मकसद ये है रैली हम निकाल रहे हैं तो हमारे को कमज़ोर कर रहा है वफाक ना। ये सब वज़ीर आज़म का खेल है ना, उनको अंगली दे रहा है कि आप ऐसा बयान दो। कराची को किसी के बाप को ताकत नहीं है तकसीम करने का। हमारा मकसद है, हम रैली निकाल रहे हैं तो 98 तरमीम के ये खिलाफ है। फंडल गवर्नमेंट ने हमें निचोड़ के रखा है, सूबा सिंध के गवर्नमेंट को। रैली हम निकाल रहे हैं इसलिए कि देखो भुट्टो का कल भी कराची था, आज भी कराची भुट्टो का है और सिंध है, सिंध का दारुल खिलाफा है। कराची सिंध ही रहेगा, कराची हमारी, सिंध हमारी माँ है और माँ के खिलाफ हम कोई बात बर्दाश्त नहीं करेगा। सही। अपनी गवर्नमेंट के अंदर खुद रैली निकालना, इसका मकसद क्या है? इसका मकसद ये है, वफाक जो है वो कराची के साथ और सिंध के साथ नाइंसाफ़ी कर रहा है। दूसरी बात ये, वफाक के जो कोलिशन पार्टनर है MQM जो है वो लासानी बुनियाद पर ये काम कर रही है। मैं महाजिर हूँ, मैं उर्दू स्पीकिंग हूँ, महाजिर नहीं कहना चाहिए, मैं उर्दू स्पीकिंग हूँ। पैदाइश मेरी सिंधी है, सिंध मेरी सरजमीन है, ज़बान मेरी उर्दू है। मैं पीपल्स पार्टी डिस्ट्रिक्ट सेंट्रल का एक अदना सा कारकुन हूँ, एक वर्कर हूँ। लेकिन MQM क्या चाहती है, लासानी बुनियाद पे कराची को, सिंध को बांटना चाहती है। लिहाजा ये रैली हमने जो निकाली है, MQM जो PTI की कोलिशन पार्टनर है उसके खिलाफ निकाली है, PTI के खिलाफ निकाली है, महंगाई के खिलाफ निकाली है, सिंध की तकसीम के खिलाफ निकाली है। मैं उर्दू स्पीकिंग होते हुए मैं फ़ख्र करता हूँ, मैं शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो का मैं पार्टी का एक अदना सा वर्कर हूँ। और ये लासानी बुनियाद, महाजिर क्या है? महाजिर कुछ नहीं है। मैं पैदा सिंध में हुआ हूँ, मेरे आबा व अजदाद वो महाजिर वो वहाँ से आए थे, वो ख़त्म हो गया, चैप्टर क्लोज हो गया। मैं सिंध का वासी हूँ, सिंध मेरी धरती है, सिंध मेरी माँ है, तो इस सिंध को तकसीम मैं नहीं होने दूँगा। ये एक उर्दू स्पीकिंग की ज़बान है और ज़िला वस्ती की एक वर्कर की ज़बान है। शुक्रिया, अल्लाह हाफ़िज़। ज़िंदगी में जो नौजवानी जो टाइम आहे वो सॼो पीपल्स पार्टी करे थो। ही अॼोकी रैली जो थोड़नि लफ़्ज़नि में असांखे मक़सदु अॼोकी रैली तव्हांखे बि ख़बर आहे, मूंखे बि ख़बर आहे। 2018 जी इलेक्शन थिए हुई, जंहिंमहिल जे कराची जूं 21 सीटियूं हुयूं, जंहिंमां 14 खणी हुई PTI, 2 खयूं पीपल्स पार्टी आहे। कराची जी आबादी बि 2 करोड़ खां मथे आहे। असीं चऊं था जेके अल्ताफ़ ग्रुप वजह जा जेके ॿिया बि जेके बि आहिनि, जेके साज़िश कनि पिया मुल्क टोड़ण जी, असीं उनजे ख़िलाफ़ बि मैसेज ॾियूं पिया
त सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाइण वारा भाउर आहिनि। इंशाअल्लाह ताला जो कुझु मसइला हल कंदी उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी कंदी। पार्टी यकजहती गवर्नमेंट जी जेका आहे रैली कढे थी, इन जा थोरा मक़सद बिस्मिल्लाह रहमान रहीम। सब खां पहिरीं त साईं जेको मौजूदा गवर्नमेंट सिलेक्टेड गवर्नमेंट PTI जी उनखे सिंध रिजेक्ट करे चुकी आहे। उनजे करे उहे साज़िशनि जे तहत सिंध ते यलगार मुख़्तलिफ़ बहाननि जे ज़रिए करे रहिया आहिनि। ऐं सम्झां थो त कराची जे अंदरि लिसानियत पैदा करण जे लाइ सिंधी माजर या माजर बलोच या पख्तून माजरनि जा पड़ा कराए हिते जेको अमन ख़राबु करण जी जेका उन्हनि जी साज़िश आहे ऐं उन्हनि जो हिकिड़ो इहो कॾहिं गवर्नर चवंदो आहे त असां पीपल्स पार्टी जा 20 MP असां सां राब्ते में आहिनि, कॾहिं हू मज़हबी जेको शिया सुन्नीअ जे तहत झगड़े कराइण जी जेके कोशिशि कंदा आहिनि। इन ई करे पाकिस्तान पीपल्स पार्टी इहो महसूसु कयो सम्झो त मौजूदा अगरि को इन मुल्क में मुल्क जो जंहिंखे को तकलीफ़ जंहिंखे को अहसासु आहे त उहो बिलावल साहब हुन चयो त कराची जंहिंमें हिकु साज़िश जे तहत सिलेक्टेड गवर्नमेंट ते इहो इशू हलाए रही आहे उनखे नाकाम करण जे लाइ हीअ जेको कराची यकजहती रैली आहे उन में कराची जे तमामु जेके बि ॻाल्हाइण वारा ॿोलियूं ऐं जेको बि मज़हबी ऐं हर ज़बान सां तालुक़ु रखण वारा कराची जा आम माण्हू बि अॼु जी इन रैलीअ में शामिलु थी इन्हनि जी इन साज़िश खे नाकाम कंदा। यकजहती रैली आप क्या साबित करना चाहते हैं इसमें? देखिए, हम साबित नहीं करना चाहते, हम उजागर करना चाह रहे हैं कौम को। आप समझते हैं कि पाकिस्तान पीपल्स पार्टी ने वफाक की अलामत है और वो हमेशा वफाक का काम करती आई है, लेकिन कराची में कुछ दिनों से एक साजिश के शिकार हो रही है जो मुख्तलिफ मेंढक जो है बरसाती वो टाँ टाँ कर रहे हैं। हम आज ये मैसेज आयशा मंजिल से शुरू कर रहे हैं क्योंकि बाशऊर कौम को हम ये पैगाम दे रहे हैं कि हम इस आइन का, इस मुस्तकबिल का, कराची का मुस्तकबिल बिलावल है और पाकिस्तान का मुस्तकबिल भी बिलावल है, क्योंकि इस कराची की जो रौनकें हैं, इसके जो मामलात बहाल कर रहे हैं वो बिलावल की शक्ल में बहाल हो सकते हैं। यहाँ जिस तरह के मसले मरहले आप लोगों ने आजमाए हैं पिछले 30 साल से, आज आप देखें कि जो सूरत हाल खड़ी हुई है, कल वो एक नारा लगाते थे हम नहीं, हमारे पास खुली किताब। मैं तो अभी यही कहूँगा कि मैं पाकिस्तान पीपल्स पार्टी बानी जुल्फ़िकार का पैरोकार हूँ और पैरोकार रहूँगा। और भुट्टो ने एक नारा लगाया कि पाकिस्तान की कौम इंशाल्लाह इस मुल्क की तकदीर को बदलेगी। और हमने देखा 71 के बाद जो हमें पाकिस्तान मिला वो पीपल्स पार्टी के लोगों ने ही इस मुल्क के लिए काम किया। आज फिर बिलावल भुट्टो ने यह अज़म उठाया है कि इंशाल्लाह हम कराची से इस पाकिस्तान की इस पाकिस्तान के मुस्तकबिल की कराची से जो कदम उठा रहे हैं ये खैबर तक जाएगा और इंशाल्लाह कराची की यकजहती का मकसद ही कराची की रौनक के बहाल करना है। मेहरबानी। निकाल रही है ना, इसका क्या मकसद है, क्या हासिल करना चाहते हैं पीपल्स पार्टी? हम कराची के अवाम को ये कराची यकजहती रैली निकाल कर ये साबित करना चाह रहे हैं कि हम पुरअमन लोग हैं। हम कराची के अंदर कोई किस्म का कोई मुकाबला करना नहीं चाहते। हम ये बताना चाहते हैं कि हम पुरअमन लोग और कराची के लोग यहाँ पर ये साबित करना चाह रहे हैं कि हम सब कराची के अमन चाहते हैं और अमन में रहना चाहते हैं। हम ये कहा जाता है कि हम लोग किसी से मुकाबला कर रहे हैं, हमारा मुकाबला हम नहीं चाह रहे। हम सिर्फ ये बताना चाह रहे हैं कि हम अमन, पाकिस्तान पीपल्स पार्टी अमन की निशानी है और कराची में अमन चाहते हैं। और अमन के लिए हम लोग अपने घरों में, हालांकि इतनी धूप है, हालात भी वो है, और जिस तरह आपने कहा कि कराची के अंदर हुकूमत पीपल्स पार्टी की है और आप लोग ये रैली निकाल रहे हैं, तो भाई ये पुरअमन रैली है। और कराची के अवाम को हम बताना चाह रहे हैं कि हम लोग यहाँ पर अमन और इस्तेकाम चाहते हैं। हम लसानी लोग नहीं हैं, हम पुरअमन लोग हैं। और आने वाले वक्तों में हम ये साबित करना चाह रहे हैं कि मुल्क कराची जो है हमारा सूबा, ये पुरअमन तौर पर पाकिस्तान पीपल्स पार्टी का होगा इंशाअल्लाह। हाँ, सर असल जो है तो वफ़ाक असांजे सिंध के बेटन ते कब्ज़ो कयो। असीं था समझूं तो सिंध गवर्नमेंट वफ़ाक सां भाङे भाईवार है, उन में अवां पीपल्स पार्टी वारा छा चवंदा? मां सम्झां थो त वफ़ाक हिकिड़ी अहिड़ी क़ुवत आहे
जंहिंमें असां सम्झूं था त कुझु सियासी बुनियादनि ते ऐं कुझु कमज़ोर सूबनि जे बुनियाद ते वफ़ाक़ हमेशह बालादस्ती ऐं ॾाढ जो मुज़ाहिरो कंदो ईंदो आहे। उन जो मां तव्हांखे तारीख़ी मिसाल ॾियां त जेकॾहिं 73 जे आइन खे पैमाल करे छॾियो, उहो जनरल ज़िया उन खे पैमाल कयो ऐं जनरल ज़िया वफ़ाक़ जो हेठि थी बीठो। उन जे ख़िलाफ़ु जदोजहद पाकिस्तान पीपल्स पार्टी कई ऐं वफ़ाक़ ही पहिरियों जेको पोर्ट जो मसइलो आहे, जेको कराची पोर्ट ट्रस्ट जो मसइलो आहे, अॼु मां तव्हांखे इहा बि इंफॉर्मेशन ॾींदो हलां त कराची पोर्ट ट्रस्ट में 73 जे आइन में इहो मनसूब थियल आहे, इहो लिखियलु आहे वाज़िह तौर ते त हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नौकरियुनि जो हिते कोटा आहे ई कान, छो त पोर्ट जी ॿी का ब्रांच ई न आहे पाकिस्तान में। तंहिंजे करे पोर्ट ते नौकरियुनि जो हक़ु सवाइ सिंध जे माण्हुनि जे कंहिंजो बि न आहे। उन में को बिल्कुलु तय थियल आहे त 1 ग्रेड खां वेंदे 15 ग्रेडनि ताईं हितां जे पर सिंध सूबे जे माण्हुनि जो हक़ु आहे, जंहिंमें 2 खां 3 ग्रेड ताईं कराची जे शहरनि जो हक़ु आहे, 15 ग्रेड ते पूरे सूबे जे शहरनि जो हक़ु आहे। पर उन ते वफ़ाक़ कब्ज़ो करे वेठो आहे ऐं ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे नाजाइज़ भर्ती करे वेठो आहे। वफ़ाक़ जे हवाले सां जेको बि अॼु असांजो सॼो समुंड आहे, बिल्कुलु पाकिस्तान आर्मी असां हिन रैली में शामिल आहिनि। सो उन्हनि ॻाल्हायो, उन्हनि जो मौक़े ॿुधो। उन्हनि जो इहो चवणु हो त असां कराची जे अंदरि हिकिड़ो पुरअमन रैली कढी वफ़ाक़ खे इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त कराची हिकु आहे ऐं हिकु रहंदी। उन जे करे असां ही पंहिंजो पुरअमन रैली हिते जेको आहे ज़ातनि ऐं जेको क़ौमनि जे अंदरि विरहाइण जी का ज़रूरत न आहे। हीअ जेका रैली आहे सा पुरअमन रैली आहे ऐं उन रैली में जेके दोस्तनि ॻाल्हियूं कयूं उहे अवां ॿुधियूं। फारूक भंगवार, सोच टीवी, कराची। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाइण कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.